बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जन्नत अॼु सफ़ा सस्ती थी पई आहे। अॼुकल्ह असांखे वर्गलायो थो वञे, चयो थो वञे त हीउ कमु कयो तव्हांखे जन्नत मिलंदी, हीउ कमु कयो तव्हांखे जन्नत मिलंदी। इन जो मां तव्हांखे हिकिड़ो थोरो मिसाल ॾियां त हिकु माण्हूअ पंहिंजे उन शहर में ऐलान करायो त जंहिंखे बि जन्नत खपे त मां पैसनि ते जन्नत ॾियां थो, अची मूंखां जन्नत जा दस्तावेज़ वठी वञे, एग्रीमेंट वठी वञे। माण्हुनि जी एतिरी रश थी उते हिकु सियाणो माण्हू जेको ॾिसे पियो त हीअ हेतिरी रश छाजी आहे, हुन जॾहिं वञी पुछो त हुनखे चयो वियो त जन्नत थी खपे। हुन चयो हीअ त जाहिल आहिनि, जन्नत ॾियणु हिन माण्हू जो कहिड़ो कमु आहे। आख़िरकार उहो माण्हुनि खे रोकींदो रहियो, हू माण्हू पोइ बि उन मक़सद खां बाज़ न आया। लाइन लॻी वधंदी वई, चइनि माण्हुनि खे ख़बर पई त जन्नत थी मिले, उन्हनि चइनि ॿियनि खे ॿुधायो, वरी उन्हनि चइनि ॿियनि खे ॿुधायो, हुन जो कारोबार उरूज ते पियो हले। आख़िर हुन माण्हूअ चयो त हिननि खे रोकण जो कोई अहिड़ो जवाज़ मूंखे मिले कोन थो, आख़िर मां कयां त कहिड़ो बहानो कयां। उहो शख़्स बि लाइन में लॻी पियो। जॾहिं उन जो वारो आयो त उन माण्हू खे चयईं त मूंखे दोज़ख खपे। हुन चयो मां सभिनी खे जन्नत ॾियां थो, सभु जन्नत जा तालिबु आहिनि, तोखे दोज़ख छो खपे। हुन चयो मुंहिंजी मर्ज़ी आहे, तूं पंहिंजा पैसा ॻाल्हाए। हुन ॿुधायोसि त मां तोखां हेतिरा सिका वठंदुसि। तय थी वियो, एग्रीमेंट थी वई। हुन हुनखे स्टाम्प पेपर करे ॾिनो त हीअ तुंहिंजी दोज़ख। उहो माण्हू दोज़ख जा कागज़ खणी जॾहिं ॿाहिरि अची उन शहर जे चौराहे ते अची बीठो ऐं सभिनी शहर वारनि खे सॾु करे मुख़ातिब थी करे हुननि खे चयईं त अॼु खां वठी तव्हांखे जन्नत जा दस्तावेज़ वठण जी काई बि ज़रूरत न आहे। हुननि पुछो छो? हुन चयो त दोज़ख मूं ख़रीद कई आहे, हीअ दोज़ख जा कागज़ आहिनि, इहा दोज़ख हाणे मुंहिंजी पर्सनल प्रॉपर्टी थी वई। हाणे हिन दोज़ख में आउं कंहिंखे बि न छॾींदुसि, त लिहाज़ा जॾहिं मां तव्हांखे दोज़ख में न छॾींदुमि त तव्हां सभु जन्नत में वेंदव। तॾहिं उन माण्हू जो कारोबार बंदि थियो ऐं माण्हू ओॾे वञणु बसि करे विया। हुन जी हिकु टेक्निक पॉइंट जेका हुनजी हुई, उन उहा इस्तेमालु करे माण्हुनि खे जिहालत खां बचायो। त दोस्तो, असांखे बि जेके माण्हू चवंदा वतन था न त हीअ कयो त हीअ जन्नत मिलंदी, हीअ कयो त हीअ जन्नत मिलंदी, इन्हनि जे चवण सां कुझु बि न आहे। असांखे ॾियण वारी ज़ात अलाह जी आहे ऐं असांखे जेको कुझु करिणो आहे उहो मुहम्मद और आले मुहम्मद जे फ़रमान मुताबिक़ करिणो आहे। जेकॾहिं मुहम्मद और आले मुहम्मद जे फ़रमान मुताबिक़ उहा शइ क़ुरान सां टच थिए थी त उहा असांजे लाइ बेस्ट आहे। छो जो मौला अली इस्लाम जो बि फ़रमान आहे त असां जूं जेके बि तव्हां हदीसूं कंहिंखां ॿुधो उहे क़ुरान पाक सां टच कयो। जेकॾहिं क़ुरान ऐं असां जूं हदीसूं पाण में बराबरि मिलनि थियूं, उहे बेशक असांजा ई कौल आहिनि। त दोस्तो, जेका ज़िंदगी गुज़ारियो उहो मुहम्मद आले मुहम्मद जे कौल फेल सां गुज़ारियो ऐं फॉलो कयो क़ुरान खे ऐं अलाह जी इबादत कयो, जिते तव्हांखे फ़ाइदो मिलंदो, न की माण्हुनि जे चवण ते तव्हांखे जन्नत मिलंदी। हर शइ अमलनि ते मिलंदी। अमलनि जो दारोमदार नियत ते हूंदो आहे। जेकॾहिं नियत तव्हांजी साफ़ आहे त अमल तव्हांजा बहितर आहिनि त तव्हांखे जन्नत मिलंदी। पर जन्नत जो सौदो इहो कोई नथो करे सघे। रब पाक रहीम आहे, केतिरो बि इंसानु गुनहगार हुजे, पर जेकॾहिं अलाह साईं बख़्शण ते अचे थो त उन गुनहगार बंदे खे बख़्शे छॾे थो। दोस्तो, अगरि हीअ मुंहिंजी वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा।